वालेकुम दोस्तों, ही मुल्क में जेकी कोरोना वायरस तमामु ख़तरनाक बीमारी पूरे दुनिया में फैलिजी वई आहे। उन खां पोइ असांजे पाकिस्तान जे वॾे शहर कराचीअ में फैलिजी वई। उन खां पोइ लाड़काणे शहर में कोरोना वायरस खे असां वॾी बहादुरीअ सां ऐं वॾी हिमत सां हथु करे ऐं पकिड़े विधो आहे। असां तव्हांखे कोरोना वायरस ॾेखारियूं बि था ऐं हुन सां ॻाल्हायूं बि था। ही साईं कोरोना वायरस आहे जेकी असां वॾी बहादुरीअ सां हिमत करे ऐं हिनखे हथु कयो आहे ऐं पकतो आहे। तव्हां किथां जी बीमारी आहियो? मां बांग्लादेश, मां किथां जी बीमारी न आहियां। मां कंहिंखे बि न कुझु कयो आहे। हिते आयो आहे मां उहो वायरस आहे जो हितां जे माण्हुनि जो मूंखे वायरस लॻी आहे। ॾिसो कहिड़ो थी वियो। साईं तमामु ख़तरनाक बीमारी तव्हां ॾिसी सघो था। ही कोरोना वायरस आहे जेको असां वॾी हिमत सां हिनखे पकिड़े विधो आहे। हिते कोरोना वायरस आहे। ही तमामु ख़तरनाक बीमारी आहे। ही विचणंदड़ बीमारी आहे साईं। विचणंदड़ बीमारी आहे।